खैरपुर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर भरिसां गंबट वासी शब्बीर चांडियो खे बाअसरनि पारां सोशल मीडिया ते ब्लैकमेल करे धमकियूं मिलण ख़िलाफ़ टंडो मस्ती जे सोशल मीडिया ऐं चांडिया बिरादरी जे माण्हुनि पारां शब्बीर चांडियो खे ब्लैकमेल करे संदुस जी साख खे ख़राब करण धमकियूं ॾियण ख़िलाफ़ टंडो मस्ती अलमदार चौक खां प्रेस क्लब टंडो मस्ती ताईं एहतजाजी रैली कढी शब्बीर चांडियो जी किरदार कशी कंदड़ अनासरनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई आहे। इन मौक़े ते एहतजाजी रैली जी अॻुवाणी गुलाम अकबर चांडियो, मोहम्मद अजीब चांडियो, शहजादो चांडियो ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़िन अॻियां दाहींदे ॿुधायो त गंबट शहर जे रवासी चांडिया बिरादरी जे मौज़ूद शख़्सियत शब्बीर चांडियो ख़िलाफ़ सोशल मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं ऐं फेसबुक ते ग़लति बयानी करे संदुस साख खे मुतासिर करे खेसि ब्लैकमेल करण सां गॾु मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि आला इख्तियारनि सां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।